ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। वाइस प्राइवेट खबर सर जारी खबर शेयर कंदासीं। पीराकोट थाणे ते अदालत जो छापो बाद आज़ाद करायल पीराकोट जे कच्ची आबादी जो रवासी नौजवान मोहम्मद सूमर मंगणे जो जिन जे घर ते ॿीहर पीराकोट पुलिस जी चढ़ाई। नौजवान जे ॿीहर गिरफ़्तारी करण जी कोशिश अदालत वञण ते नतीजा भोगण जूं धमकियूं ॾिनी वई। नौजवान संदसि वारस पुलिस जे चढ़ाई ख़िलाफ़ एहतजाज कंदे उन हवाले सां पीराकोट जी कच्ची आबादी जो रवासिन मोहम्मद सूमर मंगणे जो असदुल्लाह मंगणे जो यार मोहम्मद मंगणे जो एहतजाज कंदे चयो आहे त कोर्ट जी कानूनी कार्रवाई करे जज छापो वञी तो आज़ाद करायो। अॼु उते सुनवाई असां वियासीं उते कोर्ट ते, उन खां बावजूद बि अॼु मुंहिंजे दरवाज़े ते आयो आहे SHO पंहिंजे सिपाहियुनि सां गॾिजी। SHO कहिड़ो आहे, छा नालो दादा? SHO गुलाम मोहम्मद बुर्दी बोज़दार। कहिड़ो थाणो आहे? पीराकोट थाणो। हिते आया उहे पंहिंजा सिपाही बि गॾु हुया, उन सां गॾु आसिफ हुयो शेख, दीदार शेख, बका जतोई ऐं इरशाद राहूजो ऐं पपन नारे जो, फिदा खंड, यासू पंजाबी आहे उहे बि गॾु हुया। हिन सां गॾु अची मूंखे धमकाए रहियो। हुन चयो हाणे छा थियो ॿुधायो, कानून बि असांजो पंहिंजो आहे, असां कानून जा आहियूं, कानून असांजो आहे। जे तव्हां लोकल माण्हू आहे तव्हां असां छा था करे सघो, जे हाणे तोखे अञा केस खणी मां फासाईंदुमि। उन खां बावजूदि मूंखे धमकियूं ॾेई रहियो आहे। ॿियो हुननि छा चयो तव्हांखे? हुननि चयो काफ़ी तव्हां ते केस हणंदासीं, असां तव्हांखे गिरफ़्तार कंदासीं या फुल फ्राई करे छॾींदासीं, तव्हां असांखे छा कंदो? हाणे तव्हां छा मुतालबा, छा चवणो? असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। फेयरिंग भी उन्होंने कही है, खणी वजे खां पोइ फेयरिंग भी कई अथऊं लॻा थो। उहा कंहिं कई साईं? दीदार वारनि लॻा थो। तव्हांजो नालो छा आहे? यार मोहम्मद। तव्हांजी शादी? भाणे जो आहे मुंहिंजो साईं, भाणे जो आहे मुंहिंजो साईं लॻा थो। यार मोहम्मद मुंहिंजो नालो आहे लॻा थो। तंहिंखां पोइ हिनखे खणी पोइ वञी फेयरिंग कई अथऊं लॻा थो त असां हिनखे फुल फ्राई कंदासीं लॻा थो। हे 15 केसनि में असांखे घुरबला लॻा थो। पोइ अॼु जो अदालत पेश पिया उते पोइ काई बि जे केस साईं हक़ीक़त इहा आहे, मुंहिंजो नालो असदुल्लाह आहे, मां पाण मंगणे जा मोहम्मद कासिम मंगणे जो पुटु आहियां, कच्ची आबादी जो रवासी आहियां। हे मुंहिंजो नंढो भाउ आहे मोहम्मद सूमर। मां फायर ब्रिगेड जो ड्राइवर आहियां तालका म्यूनिसिपल जो। हे मुंहिंजो ड्यूटी रिकॉर्ड आहे। चेयरमैन साहब इन शइ जो गवाह हुआ ऐं असांजो इंचार्ज आहे मसूद हुसैन शाहराशदी, उहो बि इन शइ जो गवाह हुआ, प्लस में टोटल अमलो बि। हिननि जो चवणु हो जंहिं महिल मुंहिंजे भाउ खे खयूं, कंहिं दोस्त हिननि सां ॻाल्हायो आसिफ शेख सां, आसिफ शेख जो चवणु हो त हिन जो जेको भाउ आहे असदुल्लाह मंगणे जो, उहो क्रिमिनल आहे, उन ते केस आहिनि, असां उन जी एफ़ज़ी में हिनखे खयो आहे। ठीकु आहे साईं। जीअं त मुंहिंजो को रिकॉर्ड अहिड़ो को ख़राबु आहे ई कोन, न का ॻाल्हि न का मुआल। जज जंहिं महिल उनखे इहा बयानी कयूं, सुबुह ते जज साहिब छापो आहियूं, जज साहिब छापो हणी छोकिरो बाज़ियाब करायो। जज साहिब हिननि खां रिकॉर्ड तलब कयो, तहवील में वरितो, हीअ सभु भितियूं टपी करे भॼी विया। जज साहिब जेको रिकॉर्ड ॾिठो त न हिन जो हुननि को केस वग़ैरह न को मुंहिंजो केस, जेका हिननि जी बयानी त किथां जी पुलिस हुई? पीरकोट जी साईं। कहिड़ो SHO हुयो? ऐं गुलाम मुस्तफ़ा बोज़दार। गुलाम नबी खां मां मुलाज़िम आहियां फायर ब्रिगेड जो, गुलाम बोज़दार पाण। ऐं प्लस में इहे सिपाही जेके आसिफ वारा आहिनि, बका वारा आहिनि, दीदू शेख हुयो, पप्पू नारे जो हुयो, फिदा खंड हुयो, इहे सभु आया। असांखे एतिरियूं धमकियूं न त असां तव्हांजे घर में घिरंदासीं बाबा, असां बचड़ीवाल माण्हू आहियूं ऐं सॼो पीराकोट पियो आहे, तव्हां पुछा करे था सघो त असां का बदमाश आहियूं या लोफर आहियूं, छा आहियूं असां? मां हिकु गवर्नमेंट मुलाज़िम आहे। हे मुंहिंजा 2 भाइर डी बलोच कंपनी में हूंदा आहिनि, उते हूंदा आहिनि। हे 15 2 महीने 3 महीने ईंदा आहिनि, 2 ॾींहं 4 ॾींहं ईंदा आहिनि। मां हिते ड्यूटी ते हूंदो आहियां। मां सुबुह जो वेंदो आहियां 7 बजे, राति जो मां मोटंदो आहियां 4 बजे 5 बजे शाम जो मां मोटंदो आहियां। हाणे तव्हां छा मुतालबा, छा चवणो? मुतालबो इहो आहे त असां IG साहब ऐं DIG सखर ऐं SP खैरपुर खे अपील था कयूं त करप्ट अमले खे हटाए करे के सुलझियल अमलो आंदो वञे त ताकी असांजे शहर जी सुधारी अचे ऐं बहितरी थिए, नाजाइज़ियूं ख़तमु करे पुलिस। ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा।